कैंसर इंसान जी सभ खां ख़तरनाक बीमारियुनि मां हिकु आहे, जंहिंजे करे हर साल लखीं माण्हू पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेहनि था। इन बीमारी खे मुख़्तलिफ़ तरीक़नि जे इलाज सां घटायो तोड़े रोकियो त वेंदो आहे, पर इहे तरीक़ा इंसान जे लाइ इंतिहाई ख़तरनाक पिणु हूंदा आहिनि। सिहत जे माहिरनि कैंसर जो हिकु नओं इलाज ॻोल्हे लधो आहे ऐं हिन वक़्त ताईं जे इंसानी तजुर्बनि मां उन जा केतिरा ई हाकारी नतीजा पिणु मिलिया आहिनि। आमतौर ते कैंसर जी बीमारी में इंसान जे जिस्म अंदरि ॻोढ़ा पैदा थी वेंदा आहिनि, जंहिंखे ख़तमु करणु वॾो मसइलो बणिजी वेंदो आहे, छो त MYC नाले जीन उन्हनि ॻोढ़नि खे फहिलाईंदो रहंदो आहे ऐं उन ते हिन वक़्त ताईं जी कंहिं बि दवा जो को बि असर नाहे ॾिठो वियो, जंहिंजे करे कैंसर जा ॻोढ़ा ख़तमु करणु अॼु ताईं जो वॾो मसइलो बणियल आहे। पर हाणे साइंसदाननि OMO103 नाले हिकु अहिड़ी दवा तयारु कई आहे जेका ख़ासि तौर ते उन MYC जीन खे निशानो बणाए थी, जेको अमल अॻु कॾहिं बि नाहे ॾिठो वियो। OMO103 हिकु अहिड़ो मिनी प्रोटीन आहे जेको कैंसर जे सेलनि में दाख़िल थी MYC प्रोटीन खे नाकारा बणाए छॾे थो। असर जाचण लाइ दवा खे 22 मरीज़नि ते इस्तेमालु कयो वियो, जिनमें कैंसर वधण जी सित घटिजंदे नज़र आई ऐं के बि नाकारी असर साम्हूं न आया। इन सां गॾु दवा जे इस्तेमाल सबबि लबलबे जे कैंसर में मुब्तला मरीज़ जी बीमारी में बि 8% वाज़िब घटिताई ॾिठी वई आहे, जेका वॾी कामयाबी आहे। माहिरनि जो चवणु आहे त इन क़िस्म जे इलाज ते वधीक तहक़ीक़ हले पई। इहा दवा ईंदड़ वक़्त जी कैंसर जे मर्ज़ जो नओं ऐं वॾो फ़ाइदेमंद इलाज साबित थी सघे थी।